अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 10 मई 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। पंजाब सिंध सां नाइंसाफ़ियूं न छॾियूं। सिंध में पाणी जी खोट 40% बरक़रार। पंजाब सीजीअ थल कैनाल जी खणत बि वधाए छॾी। पाणी मामले ते सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी। बाबा सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई जी वरसी जूं तयारियूं जारी। मुख़्तलिफ़ अॻवाननि खे दावतूं ॾिनियूं वियूं। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां 18 मई ते कारपोरेट फार्मिंग नामंज़ूर जे उनवान हेठि एहतिजाजी मार्च जो ऐलान। जसकम आरीसर पारां 26 मई ते कारपोरेट फार्मिंग ऐं सिंध जे ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वेंदो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां नाम्यारे लेखक सहाफ़ी इंसानी हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ बसीर नवीद जे मान में आजियाणो। नाम्यारे शाइर अब्दुल गफ़ार तबसम समेत मुख़्तलिफ़ अॻवान शरीक। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियनि जी मज़मत। कराची में फ़याज़ नारेजे खे शहीद कंदड़ SHO अलण अब्बासी ख़िलाफ़ केस दाख़िल न थियो। वारसनि पारां इंसाफ़ जो मुतालबो। SHO अलण अब्बासी मलीर कोर्ट जे नौजवान वकील एडवोकेट सदाम हुसैन भट्टी खे पिणु खंभे गुम करे छॾियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियूं मुसलसल जारी आहिनि। पंजाब पारां सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि न पियो ॾिनो वञे। पंजाब पंहिंजे हिसे खां वधीक पाणी खणी रहियो आहे, जंहिंजे करे सिंध में पाणी जी खोट वधी 40% थी वई आहे। पंजाब सीजीअ थल कैनाल जी खणत पिणु वधाए छॾी आहे। डेमनि में पाणी जो ज़ख़ीरो पिणु जारी आहे। हिकु भेरो ॿीहर नाइंसाफ़ी कंदे पंजाब जे कैनालनि खे 98,800 क्यूसेक पाणी फ़राहम कयो वञे पियो, जॾहिं त सिंध जे टिन्ही बैराजनि खे फ़क़्ति 3,700 क्यूसेक पाणी फ़राहम कयो पियो वञे, जंहिंजे करे सिंध जे आबादगारनि खे पंहिंजे हिसे जो पाणी बि न पियो मिले। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। एहतिजाजी तहरीकनि ऐं मुज़ाहिरनि बावजूदि पंजाब मुसलसल नाइंसाफ़ियूं कंदो पियो अचे। हिकिड़े पासे कारपोरेट फार्मिंग तहत सिंध जे ज़मीननि ते वालार कई पई वञे त ॿिए पासे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि न पियो ॾिनो वञे। अवामी तहरीक तरफ़ां कारपोरेट फार्मिंग मनसूबनि इंडस डेल्टा जी तबाही, सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण ऐं सामूंडी पट्टी में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च कयो वियो, जंहिंजी अॻवानी अवामी तहरीक ज़िले ठठे जे सदर रज़ाक चांडियो, मिठा ख़ान लाशारी ऐं ॿियनि कई। ठठे ज़िले जे बुहारा वारे इलाइक़े में कयल एहतिजाजी मार्च में वॾे अघ में कारकुननि ऐं अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया ते नवां कैनाल कढी सिंधु दरिया खे बंजर बणायो पियो वञे। सिंधु दरिया में कोटड़ी बैराज खां हेठि फुड़ो पाणी जो बि नथो छॾियो वञे। कोटड़ी बैराज खां हेठि सिंधु दरिया में वारी उॾामी रही आहे। इंडस डेल्टा दुनिया जो 5 नंबर वॾो डेल्टा आहे। हिन वक़्तु उहो डेल्टा आख़िरी पिसाहनि में आहे। हुकूमत बेहसी जो मुज़ाहिरो करे पई, जंहिंजे करे इंडस डेल्टा ख़तमु थी चुको आहे। समुंड रोज़ जी बुनियाद ते सिंध जी सामूंडी पट्टी वारनि शहरनि जूं ज़मीनूं गड़काए रहियो आहे। पंजाब हिन वक़्तु बि धाड़ियल वाह खोले छॾिया आहिनि। हिकु पासे सिंध पाणी जे फुड़े लाइ सिकी रही आहे त ॿिए तरफ़ पंजाब में गैराबाद ज़मीनूं आबाद कयूं पियूं वञनि।
पीपल्स पार्टी खे कुर्सी जी लालच आहे, हुन कुर्सी एवज़ सिंध खे विकिरो करे छॾियो आहे। 6 कैनालनि वारी तलवार अञा ताईं लटकियल आहे। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण वारे फ़ैसिले जे मुकमिल ख़ात्मे ताईं अवामी तहरीक जी जदोजहद जारी रहंदी। सिंध जे ॻोठ शहर शहर में अवाम खे मुनज़िम कंदासीं। कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खे सिंध जो अवाम मुकमिल तौर ते रद्द करे चुको आहे। जीअं सिंध क़ौमी पार्टी ज़िले सिजावल जो इजलास क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कारकुननि जी नज़रियाती तरबियत लाइ 15 वार तरबियती क्लास हलाया वेंदा। इजलास में सिजावल ज़िले में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरनि जो पिणु फ़ैसिलो कयो वियो, जॾहिं त अॼु पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। इजलास में कामरेड यूसुफ कुंभार, कादर बख्श ज़ौहर, वकार मीराणी, सजाद मीराणी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सदारती ख़िताब कंदे नवाज़ खान ज़ौहर चयो त सिंध पाणी ऐं ज़मीननि ते कब्ज़े समेत केतिरनि ई मसइलनि में फाथल आहे। सिंधी अवाम ते ज़िंदगी तंग कई वई आहे। 70% माण्हू ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असां क़ौमी जमहूरी इनक़लाब बर्पा करणु चाहियूं था। इहो ई सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ करे सघे थो। उन लाइ ज़रूरी आहे त क़ौमी पार्टी खे मज़बूत बणायो वञे। मज़बूत ऐं अवाम में पाड़ू रखंदड़ पार्टी ई इनक़लाब बर्पा करे सघे थी। नवाज़ खान ज़ौहर वधीक चयो त सिंध में पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। पंजाब जा वाह तारो तार वही रहिया आहिनि। कैनालनि वारी रिथा रद्द न थी आहे। सिंधियुनि खे कैनालनि, बैराजनि ऐं डेमनि समेत ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ अञा घणी जदोजहद जी ज़रूरत आहे। कैनाल मुख़ालिफ़ जदोजहद में हिसो वठंदड़नि खे इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणायो पियो वञे। स्टील टाउन पुलिस फ़याज़ नारजे खे क़त्ल कयो आहे। क़त्ल में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। नवाज़ खान ज़ौहर जो वधीक चवणु हो त जेकॾहिं आऊं भुलिजा नथो त गुलशन हदीद में फ़याज़ नारजे खे शहीद कंदड़ अलन अब्बासी उहो SHO आहे जंहिं फ़याज़ जांवरी ऐं समीउल्लाह कलोड़े खे बि गिरफ़्तार कयो हो। उन्हनि मामलनि जी बि जांच थियणु घुरिजे। उन मौक़े ते मीरपुर बठोरे यूनिट लाइ नई बाडी जोड़ी वई, जंहिं मूजिबि सदर अमीर बख्श मल्लाह, नायब सदर बाबू मल्लाह, सेक्रेटरी सिराज रसूल, ज्वाइंट सेक्रेटरी माशूक ज़ौहर, इतलात सेक्रेटरी नवीद मल्लाह, आफ़ीस सेक्रेटरी अशफाक मंगणहार ऐं ख़ज़ानची सजाद मंगणहार खे चूंडियो वियो। 4 ॾींहं अॻु स्टील टाउन पुलिस पारां फिल्टर प्लांट वेझो मुबैना मुक़ाबले में मारियल गघर वासी नौजवान फ़याज़ नारजे जे क़त्ल जी FIR अञा ताईं दाख़िल थी नाहे सघी, जॾहिं त वारसनि जो मुतालबो आहे त जवाबदार पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। मक़तूल जी अमड़ होल ख़ातून जो चवणु आहे त 4 मई ते स्टील टाउन पुलिस मुंहिंजे पुट जे दुकान ते चढ़ाई करे माण्हुनि जे रूबरू उनखे खंभे खणी वई हुई, जंहिंजे 2 ॾींहंनि बाद खेसि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयो वियो। हुन चयो त मुंहिंजे पुट मथां सिंध जे कंहिं बि थाणे ते का बि FIR त परे जी ॻाल्हि, पर हिकु NC बि दाख़िल नाहे। SHO स्टील टाउन अलन अब्बासी कानून खां मथां क़त्ल करे पोरियो करे घर जो चरखो हलाईंदड़ पुट खे क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। हुन दाहींदे चयो त पुलिस असांखे 1 ॾींहुं बाद लाश ॾिनो आहे। उहो किथां जो इंसाफ़ आहे त बेगुनाह क़त्ल बि कयो ऐं वारसनि खे लाश बि न ॾियो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। जीअं सिंध मुहाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो सां स्टील टाउन थाणे जी दहशतगर्द SHO अलन अब्बासी हथां क़त्ल थियल पोरियत फ़याज़ नारजे जे वारसनि मुलाक़ात कई। रियाज़ चांडियो वारसनि खे यकीन ॾियारियो त असां हर हाल में अव्हां सां गॾु आहियूं। असीं क़ातिलनि खे अंजाम ताईं पहुचाइण लाइ मुसलसल जदोजहद कंदासीं। GS मुहाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो जो वधीक चवणु हो त सिंध पुलिस स्टेट बणिजी वई आहे।
घग्घर फाटकवासी पोहरे जो ॾोह इहो हो त हुन कैनालनि ख़िलाफ़ हयल धरणे में शिरकत कई, जंहिंजे ॾोह में बदनाम ज़माना SHO स्टील टाउन अलन अब्बासी खेसि गिरफ़्तार करे गुम कयो। उन बाद जुड़तो पुलिस मुक़ाबले में खेसि क़त्ल करे छॾियो। हीअ अदालत खां मथां क़त्ल आहे। हीअ दहशतगर्दी आहे जंहिंजी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। वाइड सिंधी कांग्रेस पारां सिंध जे नामियारे लेखक साफ़ी इंसानी हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ बसीर नवीद जे मान में तक़रीब मुनक़िद करे खेसि भेटा पेश कई वई, जॾहिं त तक़रीब दौरान सिंध जे मसइलनि ते पिणु आवाज़ु उथारियो वियो। तक़रीब में नामियारे शाइर अब्दुल गफ़ार तबसम, अब्दुल रज़ाक मंगी, महमूद डाहिरी, डॉक्टर होत ख़ान, फैसल भट्टी, ज़हीर बलोच, रफ़ीक अब्बासी, यासीन भुट्टो, शबीर घोटो, डॉक्टर सरमद मेमण, सनावला घुमरो, ज़ाकिर बुलो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते बसीर नवीद खे बि भेटा पेश कई वई त वरी सिंध जी सूरत हाल ते पिणु ॻाल्हायो वियो। वाइड सिंधी कांग्रेस पारां मुनक़िद कयल तक़रीब जो अहवालु लिखंदे बसीर नवीद लिखियो, वाइड सिंधी कांग्रेस जे दोस्तनि तरफ़ां होस्टन अमेरिका में मूं लाइ हिकु आजियाणो रखियो वियो, जंहिंमें 25 दोस्तनि शिरकत करे ॻाल्हायो, पर कंहिं बि पाकिस्तान भारत जंग बाबति हिकु लफ़्ज़ बि न चयो। सभिनी तक़रीर कंदड़नि सिर्फ़ु सिंध जे मसइलनि ते ॻाल्हायो, जिन में सिंधी अवाम जे कैनाल लाइ कयल लाज़वाल ऐं पुरमन जदोजहद, कारपोरेट फार्मिंग, सिंध जे मैदनी वसीलनि जी वफ़ाक़ तरफ़ां फुरलुट, ख़ासि तौर ते सिंध मां गॾु थींदड़ आमदनी जो सिंध ते ख़र्च न करणु ऐं सभु कुझु वफ़ाक़ ॾांहुं वञणु शामिल हो। उन्हनि इहो बि चयो त पाकिस्तान में मुनज़म तरीक़े सां सिंध ऐं सिंधियुनि ख़िलाफ़ नफ़रत फैलाई पई वञे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सभु ॾोह ऐं गुनाह सिंधी माण्हुनि सां मनसूब कया वञनि था। हैरत जी ॻाल्हि इहा हुई त कंहिं बि जंग जे मौज़ू ते ॻाल्हायो ई न। मूं तक़रीब खां पोइ माण्हुनि सां इनफ़रादी तौरु ॻाल्हि ॿोल कई ऐं पुछो त जंग बाबति कंहिं छो न ॻाल्हायो। इनफ़रादी तौरु माण्हुनि चयो, जंग सां असां सिंध ऐं सिंधी अवाम जो छा वास्तो। हीअ त पंजाब जी रांदि आहे जंहिंजी मुकमिल नुमाइंदगी पाकिस्तानी फ़ौज करे थी। ॿिया सूबा ऐं ख़ासि तौरु सिंध जंग जा शिकार थियनि था ऐं पंजाब जंग मां सभ खां वधीक फ़ाइदो वठे थो त जीअं हुबुल वतनी जे नाले ते पंहिंजी मज़बूत हुक्मरानी क़ाइमु रखी सघे। जंग सां नफ़रत ऐं जंग खां लातालुकी असल में सिंधी अवाम जे आला शौर जो इज़हार आहे। औरतुनि जे हक़नि लाइ 11 मई ते मार्च जो ऐलान कयो वियो आहे। औरतुनि जे हक़नि, बराबरी, पाणी, ज़मीन ऐं बका लाइ मार्च कयो वेंदो। कारपोरेट फार्मिंग, नवनि कैनालनि, औरतुनि ते थींदड़ तशदुद ऐं इस्तिहसाल वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ सुभाणे 11 मई ते शाम जो 5 वॻे मीरपुर ख़ास में मार्च कयो वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंध में कैनालनि ख़िलाफ़ पुरमन जदोजहद में हिसो वठंदड़ सियासी ऐं समाजी कारकुननि, वकीलनि, साफ़ियुनि ऐं डॉक्टरनि ख़िलाफ़ सॼी सिंध में इंतक़ामी कार्रवाइयुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। उन्हनि ख़िलाफ़ बेबुनियाद मन घड़त ऐं कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत बौखलाहट जो शिकार थी चुकी आहे। कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद में अवामी मज़ाहिमत पीपल्स पार्टी जे ज़ुल्म ऐं ॾाढ़ जो जादू टोड़े छॾियो आहे, जंहिंखां ख़ौफ़ज़दा थींदे पीपल्स पार्टी हिन जदोजहद में अॻुवाणी वारो किरदारु अदा कंदड़ कारकुननि खे तशदुद जो निशानो बणाए रही आहे। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टीअ जे ज़ुल्म, जबर ऐं इंतक़ामी सियासत जे ख़िलाफ़ मुतहद थी पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त हीअ जेका मोदी जारियत कई आहे पाकिस्तान ते हमलावर थियो आहे। हीअ पाकिस्तान ते हमिलो न, हीअ इंडस सिविलाइज़ेशन ते हमिलो आहे। हीअ बरे सग़ीर ऐं साउथ एशिया ते हमिलो आहे। आऊं ॾेढ अरब भारत जे माण्हुनि खां पुछणु थो चाहियां त
पाकिस्तान ते हमिलो करण लाइ अव्हां मोदी जहिड़े हिकु फाशिस्ट खे इजाज़त कीअं ॾिनी? असां को फ़तह कयल इलाइक़ो न आहियूं जो सदाईं अव्हां जा ग़ुलाम बणिजी जियूं। ॾिसी वठो, सिंधियुनि हाणे ताबेदारी जूं ज़ंजीरूं तोड़े छॾियूं आहिनि। सिंध में पाणी जी खोड़ सबबि सिंध बंजर थियण सां गॾु ॾुकार जो शिकार थी वेंदी ऐं जर जो पाणी ज़हरीलो थी वेंदो। समंड, ठटे, बदीन, सिजावल ज़िलनि खे मुकमिल गड़काए वेंदो। पंहिंजे जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त कारपोरेट फार्मिंग लाइ कैनाल ठाहिण सां सिंध जो पाणी बंदि थी वेंदो। तौसां पंजनंद थल कैनाल ज़रिए सिंधू दरिया मां इज़ाफ़ी पाणी खंयो पियो वञे। 3 सूबनि खे रेगिस्तान में तब्दील करणु ऐं हिकु सूबे खे सरसब्ज़ बणाइणु किथे जो इंसाफ़ आहे? पंजाब लिंक कैनालनि खे पंहिंजो पाणी ॾियण बदिरां सिंध जो पाणी ॾेई रहियो आहे। ग्रीन पाकिस्तान ज़रई इनकलाब जे नाले में सिंध जी हज़ारे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। ग्रीन पाकिस्तान सिंध जे ज़मीनुनि जी नीलामी जो परवानो आहे। मुल्क जी तरक़ी जे नाले में सिंध खे बंजर बणाइण जो मनसूबो जोड़ियो पियो वञे। असांखे अहिड़ी तरक़ी नथी घुरिजे जंहिंसां सिंधी माण्हुनि खे पंहिंजे हक़ हुक्मरानी खां परे रखी उन्हनि खे दीवार सां लॻायो वञे। सिंध जे दरिया ज़मीननि ऐं वसीलनि ते कब्ज़ा बर्दाश्त न कंदासीं। गुज़िरियल कुझु सालनि में सिंध जी हज़ारे एकड़ ज़रख़ेज़ ज़मीन समुंड गड़काए चुको आहे। सिंध हिन वक़्तु पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। असांजो एहतिजाज तेसीं ताईं जारी रहंदो जेसि ताईं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलंदो, जेसीं ताईं कारपोरेट फार्मिंग ऐं कैनाल वारा मनसूबा मुकमिल तौरु ख़तमु न कया वेंदा। वफ़ाक़ी हुकूमत होश खां कमु वठे, सिंधी माण्हुनि खे दीवार सां न लॻायो वञे। सिंधी माण्हू ख़ामोश तमाशाई न रहंदा। सिंधी माण्हू पंहिंजे हक़नि ऐं वसीलनि लाइ उथंदा त हुक्मरान जा रस्ता बंदि थी वेंदा। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई वफ़द सां गॾु कराची पहुची। अब्दुल्ला हुसैन हारून, कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच, जनरल सेक्रेटरी रहमान कुराई, हाई कोर्ट बार कराची जे सदर बैरिस्टर सरफराज मीतलो, सीनियर वकील सैद मुमताज़ शाह, मुख्तियार अली सोढर ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे बाबाए सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी वरसी जूं दावतूं ॾिनियूं। उन मौक़े ते सिंध हारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीननि जी नीलामी बंदि कई वञे। सिंध जे वसीलनि जी लुटमार ख़तमु थियणु घुरिजे। पश्तूनख्वा नेशनल अवामी पार्टीअ जे वफ़द हैदराबाद में अवामी तहरीक जी ऑफिस पहुची अवामी तहरीक जे अॻुवान सां मुलाक़ात कई ऐं मुल्क जी सियासी सूरतहाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं। पश्तूनख्वा नेशनल अवामी पार्टी सिंध जे जनरल सेक्रेटरी शबीर ख़ान तरीन, मालियात सेक्रेटरी निज़ाम ख़ान काकड़, जाफ़र शाह, सैद जावेद आगा ऐं ॿियनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, एडवोकेट राहिल भुट्टो, सीनियर अॻुवान अब्दुल कादर रांटो, नूर नबी पलीजो, इस्माइल ख़ासखेली ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में अॻुवाननि मुल्की सियासी सूरतहाल ऐं मुल्क में शामिल मज़लूम क़ौमनि खे दरपेश मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। अॻुवाननि चयो त पाकिस्तान 1940 जी करारदाद तहत वजूद में आयो, पर बदकिस्मती सां मुल्क जे वजूद जी पहिरें ॾींहं खां 1940 जे करारदाद जी संगीन भञकड़ी कई वई ऐं मुल्क खे वजूद ॾींदड़ क़ौमनि खे ग़ुलाम बणाए पाणी, नाणे, तेल, कोयले, गैस समेत मैदनी वसीलनि जी फुलूट कई वई। सामूंडी बंदरगाहनि, रोज़गार ऐं हक़ हुक्मरानी ते कब्ज़ो कयो वियो। मुलाक़ात में अॻुवान चयो त मुल्क जे मज़लूम क़ौमनि जो गॾियल इतिहाद इंतिहाई ज़रूरी आहे। पश्तूनख्वा नेशनल अवामी पार्टी ऐं अवामी तहरीक जी क़यादत मुल्क जे मज़लूम क़ौमनि जे इतिहाद लाइ किरदारु अदा कंदी। पश्तूनख्वा नेशनल अवामी पार्टी जे अॻुवाननि शेर ख़ान तरीन ऐं निज़ाम ख़ान काकड़ चयो त हुक्मराननि हथ वठी बलूचिस्तान जी सूरतहाल ख़राब कई आहे। अॻुवाननि वधीक चयो त बलूचिस्तान असेंबली मां पास कयल मैदनी वसीलनि वारो बिल ऐं कारपोरेट फार्मिंग जहिड़ा मनसूबा क़बूल न आहिनि। असां सिंधियुनि सां, बलूचनि सां, पश्तूननि, गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जे मज़लूमनि सां गॾु आहियूं।
हुननि चयो त सिंधु दरिया मां नवां कैनाल कढण जा पहिरें ॾींहं खां सख़्तु मुख़ालिफ़ रहिया आहियूं। शहीद लाला उस्मान काकड़ जे फ़र्ज़ंद ख़ुशहाल ख़ान काकड़ बि सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण जी पहिरें ॾींहं खां मुख़ालिफ़त कई। उन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार ऐं सीनियर अॻवान अब्दुल कादर रांटे चयो त पंजाब जा हुक्मरान मुल्क में शामिल सूबाई इकाइनि खे पंहिंजा फतह कयल इलाइक़ा सम्झनि था। सिंध में माण्हुनि वटि पीअण लाइ पाणी नाहे, ॾुकार वारी सूरत हाल आहे ऐं पंजाब जा हुक्मरान सिंधु दरिया जो पाणी चोरी करे पंहिंजा कैनाल वाहे रहिया आहिनि। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियूं कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन तालके वारह जो इजलास मरकज़ी सीनियर नायब सदर वक़ार रज़ा चोलियाणी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें तालके जे चीफ ऑर्गेनाइज़र मीर मुश्ताक तुनियो तरफ़ां तफ़सीली तनज़ीमी रिपोर्ट पेश कई वई। इजलास में तनज़ीमी ऐं सियासी एजेंडा ते तफ़सील सां ग़ौर वीचार कयो वियो, जंहिं बाद अक्सरियत राय सां फ़ैसिला कया विया त सिंध जे समूरनि तालीमी इदारनि जियां वारह जे तालीमी इदारनि में बि शागिर्दनि खे सहूलियतूं ॾियारण लाइ जदोजहद कई वेंदी। अॻवाननि चयो त गर्ल्स स्कूल में पेपरनि दौरान शागिर्दियाणियुनि खे पीअण जो साफ़ पाणी बि फ़राहम नथो कयो वञे। पखा पिणु ख़राबु आहिनि। शागिर्दियाणियूं सख़्तु गर्मी में पेपर ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त शागिर्दियाणियुनि जे मसइलनि जे हल लाइ सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सियाफ़ तरफ़ां वारे शहर अंदरि ज़मीननि ते थींदड़ वालार ऐं स्कूलनि जे बंदि हुजण ख़िलाफ़ अवामी रैली कढी वेंदी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त तालके अंदरि तनज़ीम साज़ी करे क़ौमी मसइलनि तोड़े शागिर्दनि सां दरपेश मसइलनि जे हल लाइ जदोजहद कई वेंदी। इजलास में तालका चीफ ऑर्गेनाइज़र मीर मुश्ताक तुनियो, सरफराज़ तुनियो, सुल्तान समीर, राजा चांडियो, ज़हीर सिंधी, ज़ुल्फ़कार लोहर ऐं ॿिया शरीक थिया। सिंध यूनिवर्सिटी मां खंभियल नौजवान रावल खोसो 12 कलाकनि बाद आज़ाद थी घर पहुची वियो। सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जे मारई हॉस्टल भरिसां सिंध यूनिवर्सिटी मुलाज़िम अशरफ खोसो जे घर ते सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि चढ़ाई कई, जंहिं बाद नौजवान रावल खोसो खे खंभे वीगो गाॾी में खंयो वियो। आज़ाद थियण बाद पहुतल रावल खोसे ॿुधायो त मूंखे घरां वीगो सवार अहलकारनि खंभियो, अखियुनि ते कारियूं पटियूं ॿधियूं वियूं। क़ौमी कारकुन सम्झी जीअं सिंध बाबति पुछा ॻाछा कई वई। मूं चयो त मुंहिंजो कंहिं बि पार्टी सां वास्तो न आहे, भले रिकॉर्ड चेक कयो। पुछा ॻाछा करण बाद मूंखे हैदराबाद में कारियूं पटियूं ॿधी हिकु वीरान रोड ते छॾियो वियो। नौशहरे फ़िरोज़ में फ़नकारनि पारां नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। फ़नकारनि खे सरदार शाह IB जी टेस्ट वठी म्यूज़िक टीचर जा ऑफर ऑर्डर ॾिना हुआ, पर पोस्टिंग न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक शुरू कई वई आहे। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी फ़क़ीर एजाज़ ख़ासकली, सदाकत विस्तड़ो, मुर्क महबूब ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त तालीम खाते में म्यूज़िक टीचर लाइ घुर्बल कोर्स करण बाद IB टेस्ट पास कंदड़ उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी कया विया। 2 सालनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि पोस्टिंग ऑर्डर नथा ॾिना वञनि। असां लगातार एहतिजाज पिणु करे रहिया आहियूं, पर केर बि नोटिस नथो वठे, जंहिं सबबु परेशानियुनि में मुबतला थी विया आहियूं। हुननि चयो त असां फ़नकारनि पंहिंजा बाजा ढोलकी खपाए 3 महीना म्यूज़िक कोर्स करे टेस्ट बि पास कई, पर हाणे बहाना बणाया पिया वञनि। असांखे ऑफर ऑर्डर बि नथा ॾिना वञनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते ऑफर ऑर्डर ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे ऐं असांजी मालिकी कई वञे। अॻवाननि वधीक चयो त जेकॾहिं असांखे पोस्टिंग न ॾिनी वई त असां ॻाए वॼाए पंहिंजो एहतिजाज जारी रखंदासीं। कराची जे क़दीम वसिंदनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। मुख़्तलिफ़ बहाननि सां ऑपरेशन कया वञनि था।
मलेर नदी भरिसां उस्मान ख़ासकेली ॻोठ वटि असिस्टेंट कमिश्नर जी अॻुवाणी में एंटी इंक्रोचमेंट पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि चढ़ाई करे ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान रहवासियुनि ऐं पुलिस में चकरियूं पिणु थियूं। हवाई फायरिंग कई वई। पुलिस जी लठ बाज़ी सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पिथोरे ऐं भरपासे में चइनि महीननि खां पीअण जो पाणी नाहे पहुतो। रहवासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। जॾहिं त रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। टाउन चेयरमैन जी अॻुवाणी में ॿिए ॾींहुं बि उमरकोट मिरपुर ख़ासि रोड बंदि करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त काफ़ी भेरा शिकायतूं करण बावजूदि शहरनि तोड़े लाही शाख जे पुछड़ी जे आबाद गारनि खे पीअण जो पाणी बि नथो ॾिनो वञे। बीठल फसल सड़ी सुकी विया आहिनि, पर को बि तदारक करण लाइ तयारु नाहे। फसल लाइ त पाणी नथो ॾिनो वञे, पर पीअण लाइ बि पाणी न पियो मिले। अॻुवाणनि मुतालबो कयो त फौरी तौर ते पाणी ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। सोभे देरे में GWC पारां शौकत नूनारी जी अॻुवाणी में शहीद एडी शर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सीनियर सहाफ़ी एडी शर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज में नाहिद अख्तर, शाइस्ता बलोच, शुमैला मकी ऐं ॿिया बि शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त ज़ालिम केतिरो बि ताक़तवर हुजे, उनखे नेठि सज़ा ॾियारींदासीं। एडी शर जे मुख्य कातिलनि खे बचाइण वारा बि घणा आहिनि, पर कानून जी गिरफ़्त खां बची न सघंदा। टंडेजाम थाणे जी हद जे ॻोठ अलीमुहम्मद शाह जी रहवासण इरम शाह हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं पंहिंजे ॿारनि समेत एहतिजाज कंदे दाहियो त मुंहिंजो मुड़ुसु परचून जो दुकान हलाए पेट पालींदो आहे। गुज़िरियल राति टंडोजाम पुलिस वॾे नटालनि सां चढ़ाई करे दुकान में भञ-डाह करे मुंहिंजे पुट कामरान शाह, हुसैन शाह, ज़हीर शाह ऐं ॿियनि खे तशदुद जो निशानो बणाए उन्हनि मथां मंशात विकिरो करण जो इल्ज़ाम हणी गिरफ़्तार कयो आहे। हुननि मुतालबो कयो त गिरफ़्तार थियलनि खे आज़ादु कराए कूड़ो केस ख़तमु करायो वञे। कोट ग़ुलाम मोहम्मद तालके में मंशा जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुर्रज़ाक ख़ासकेली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त शहर में मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई नथी करे। फौरी तौर ते कार्रवाई करे मंशात जो ख़ात्मो करायो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन